सियासी माण्हुनि जे कूड़नि दिलासनि ऐं नारनि ग़रीबनि जे परेशानियुनि खे घटाए न सघियो। हिकु तरफ़ सिंध गवर्नमेंट रोटी और कपिड़ा और मकान ऐं वफ़ाक़ पारां सिहत कार्ड ॾियणु ऐं 50,000 घर ॾियण वारे ऐलाननि ते बि अमली कमु न थी सघियो। सियासी माण्हुनि जे इन्हनि कूड़नि दिलासनि ग़रीबनि खे बेहतर परेशानी में विझी छॾियो। ग़रीब जे घर में हिकु गुरबत ॿियनि बीमारियुनि शायदि वक़्त खां अॻु ई पोढ़ो करे छॾियो। ईअं ई टाल्ही यूसी जे ॻोठ अलीबख्श गिशकोरी में 50 वरनि जो पीरसन लतीफ़ गिशकोरी संदसि पुट खे दिमाग़ी बीमारी हुजण सबबि तमामु परेशान करे छॾियो आहे। लतीफ़ गिशकोरी जो चवणु आहे त मुंहिंजे पुट खे दिमाग़ में ज़ख़्म हुजण जे करे पैसा न आहिनि जो उनजो इलाजु करायां। गॾा गाॾी हलाए पेट जो गुज़र सफ़र बि सही नमूने नथो करे सघां त पुट जो इलाजु कीअं करायां। ऐं मुंहिंजे वस वारनि अपील कई आहे त मुंहिंजी मदद कयो। मगज़ जी बीमारी आहे। 2.5 साल थी विया आहिनि, 3 साल बाबा। हा मूं वटि कुझु कोन्हे, आउं ग़रीब आहियां, गॾा गाॾी पियो हलायां बाबा, मूं वटि का शइ न आहे। हाणे मुंहिंजी मदद करियो ग़रीब जी बसि। माना छोकिरे खे माना तकलीफ़ कहिड़ी वधीक थींदी आहे? वधीक मगज़ जी आहे बाबा। इहो जेको वञा सभु कंहिंजो वञा सुख फिटाए छॾियो अथई। वधीक अव्हां जी मर्ज़ी आहे। हाणे जो किथे मुंहिंजी मदद करियो, ग़रीब आहियां, गॾा गाॾी हलायां पियो, इन जे करे असीं कायूं था माठि करियो, पराई बनी में वेठा आहियूं। तव्हांजी औलाद कहिड़ी कहिड़ी आहे? औलाद 2 निंगरियूं आहिनि, हिकिड़ो छोकिरो आहे बसि। जेको ठीकु कोन्हे? ठीकु कोन्हे को। छोकिरे खे कहिड़ी कहिड़ी तकलीफ़ थींदी आहे? अव्हां ते छा गुज़रे थो? अबा तकलीफ़ हिनखे आहे, राति जो बि तकलीफ़ आहे, ॾींहं जो बि तकलीफ़ आहे। राति ॾींहुं असांजो सुख आराम हिन छोकिरे फिटाए छॾिया आहिनि। हुनजो दफ़ी पटां छोकिरे खे वठी थी अचां, सुई हणायां, ॿियो हुनजो छोकिरो वठी अचां राति जो, ऐं केॾां ग़रीब वञा, ज़ाल ज़ाइफ़ां कंहिंखे उथारां, पराया जवान पुट पाण त हलाए नथो साइकिल मोटर सघे, हिन जे मथे में भऊं आहिनि। ऐं छा करां, किथे वञा, ज़ाल माण्हू राति जा पराया वञी दफ़ पटां। हिन जी तकलीफ़ जेका आहे, हिन जे मग़ज़ में तकलीफ़ आहे। इन जा रुगो बचाए थो मुंहिंजो बिजली में जीअं छाटूं था हणनि मग़ज़ में, इवें रुगो छाटूं आहिनि, रुगो छाटूं आहिनि। और टाइम जो गोली, और टाइम जो सुई, और टाइम जो कन में दवा, पोइ हिते मुठियूं, पोइ मरोड़ा, पोइ खट में टकरूं, पोइ खट जे हेठियां पियो लेटे। इलाज कीअं कराईंदो? हिकिड़ी गुरबत बि आहे, गुरबत आहे, ग़रीब आहियूं, पराई ज़मीन में वेठा आहियूं, गॾा गाॾी जी मज़ूरी आहे, सेर अटे जो वठी बच्चनि खे खारायूं, छोकिरे जो इलाजु करो। ॿुधायो अब असीं किथां आणूं? असांजो को झालू बि कोन आहे, असांजो को धणी धोड़ी बि कोन आहे, छोकिरो आहे बेवायो निधणको। माना हाणे छोकिरे जो तव्हांजो इलाजु करायो वञे? हा, छोकिरे जो असांजो कंहिं हालत में मजबूरी में असांजो छोकिरे जो इलाजु करायो। असांजो छोकिरो बचायो, असांखे छॾो खणी। असांजो आहे दीन दुनिया में हिकिड़ो छोकिरो, असांजी मदद ग़रीबनि जी करो। तकलीफ़ जाम थींदी आहे, जॻह न रुॻिया खट ते टकरां उते पर सकूम त ठुपे ई कोन। जिवें महीना थिया में ज़लील थिया था मैं। महिरबानी करे हाणे किथूं न किथूं मेरा इलाजु करायो। इहा ग़रीब आहे, हिनखे राति जो ॾाढो तकलीफ़ थिए थी। राति जो ॾाढो तकलीफ़ थियण खां पोइ बावजूदि किरी थो पवे, पोइ ॻोठ वारा असां सभु परेशान थी। असांजो पासे में ई घरु आहे, ॾाढी तकलीफ़ थियण खां पोइ असीं कंहिं आम डॉक्टर ॾांहुं खणी था वञूं। को मजबूरी में सुई बुई हणी, को 5 मिंट फ़र्क़ु रहे थो, लेकिन हिनखे तकलीफ़ दिमाग़ जी आहे, वॾी तकलीफ़ आहे। असांजे हिन चूंडनि नुमाइंदनि बि का शइ कोन कई आहे, न को ग़रीबनि जी सार संभाल लहनि पिया, न को असांखे ॾिसे पियो, को कमरो, कोई बि अहिड़ो को माण्हू कोन्हे जो ग़रीबनि जो साथ ॾिए। असां पाड़े वारा जेको थी सघे थो असां कोशिशि करे, राति जो 2 थियनि था, 3 बजे थियनि था, असां सुई हणण जे लाइ डॉक्टरनि वटि खणी था वञूं। हिन जो पीउ मड़ो आहे, गॾा गाॾी हलाए थो, उहो पाण बेहोश थियो वञे, अहिड़ी तकलीफ़ आहे छोकिरे खे। जे असांजे महिरबानी करे हिन ग़रीब जो को नुमाइंदा हिते चूंडियल आहिनि, उहे बि कोई सार संभाल नथा लहनि। असां घणी कोशिशि कई आहे, वॾनि ॾे विया आहियूं, पर असां सां कोई बि हिमत अफ़ज़ाई न। हाणे कहिड़ो मुतालबो करियो था, कंहिंखां करियो था? हाणे असां सिंध गवर्नमेंट खां इहा घुर करूं था त महिरबानी करे असां ग़रीबनि ॾांहुं ॾिसनि, असां हिन ग़रीब जो कुझु इलाजु कराइण में असां सां इलाजु कराइनि। ऐं असां सिंध गवर्नमेंट खे असां अपील था कयूं था, हिन ग़रीबनि जो जेको आहे न इलाजु कराइण जे लाइ असांजी हिमत कराइनि।